गर्मीअ जी मौसम में माण्हू अक्सर थधा शरबत वापराईंदा आहिनि। घणा माण्हू जूस पीअण खे तरजीह ॾियनि था। दॿे वारे जूस खां हमेशह ताज़नि मेवनि जो रस पीअणु फ़ाइदेमंद हूंदो आहे। इहा हक़ीक़त आहे त मेवनि में जिस्म लाइ घुर्बल शयूं हूंदियूं आहिनि जेके न रुॻो तवानाई ॾियनि थियूं पर ॿियनि मसइलनि खां बचाइण में मदद कंदियूं आहिनि। पर मेवनि जो रस पीअण जे शौक़ीननि खे इहा ॻाल्हि बि ज़हन में रखणु घुरिजे त इन जा कुझु नुक़सान बि थी सघनि था। ग़िज़ाई माहिरनि जो इन हवाले सां चवणु आहे त असां मेवनि खे हमेशह ॾिपूड़े वापराईंदा आहियूं पर अहिड़नि जूसिस में कैलोरीज़ वधी वेंदियूं आहिनि ऐं जिस्म में शुगर लेवल खे वधाए छॾींदियूं आहिनि। मेवनि जी रस में घटि फाइबर हूंदो आहे जेको असांजे हाज़मे जी सिहत लाइ ज़रूरी आहे। फाइबर खां सवाइ मेवनि जी रस में मौजूदु मिठाण तेज़ीअ सां जज़ब थी वेंदी आहे। जॾहिं अव्हां कंहिं मेवे खे जूस में तब्दील कंदा आहियो त असुल में अव्हां उन जी ग़िज़ाई अहमियत बि घटाए छॾींदा आहियो ऐं कैलोरीज़ वधी वेंदियूं आहिनि। मेवनि में जेके तेज़ाबी शयूं हूंदियूं आहिनि उहे नुक़सान ॾींदियूं आहिनि। तंहिं करे इहा सलाह ॾिनी वेंदी आहे त मेवनि खे हमेशह साबित वापराइणु घुरिजे। अव्हांखे जेकॾहिं मौसमी मेवनि मां लुत्फ़ वठिणो आहे त उन्हनि खे धोई खल सूधो खाओ।